लकी गुलाम शाह मां ख़बर ॾींदा हलूं त अंजुमन अकबरिया इमाम बारगाह लकी गुलाम शाह में अज़मत सैयदा फातिमा उल ज़हरा जे उनवान सां हिकु रूह परवर मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस में शहर जे मज़हबी ऐं समाजी शख़्सियतुनि वॾे तइदाद में शिरकत कई ऐं सैयदा जी सीरत पाक ते रोशनी विधी वई। मजलिस जी सरपरस्ती सैयद ज़ाहिद हुसैन शाह, सैयद आबिद हुसैन शाह, सैयद नुसरत हुसैन शाह ऐं सैयद कुमेल शाह पारां कई वई। उलमा किराम पारां पंहिंजे खिताब में सैयदुल निसा उल आलमीन जी फज़ीलतुनि, किरदार ऐं इस्लामी तारीख़ में संदन अज़मत खे उजागर कयो। शिरकत कंदड़ मोमिननि चयो त अहिड़ियूं मजालिस न रुगो दीनी शऊर में वाधारो कनि थियूं पर मोहबत अहले बैत अलैहिस्सलाम खे बि वधीक मज़बूत कनि थियूं। उन मौक़े ते नंगर न्याज़ जो पिणु एहतमाम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।